मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ईंदड़ हफ़्ते खां वक़्फ़े सां बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे, जंहिं जे हवाले सां NDMA जे नेशनल इमरजेंसीज़ ऑपरेशन सेंटर गिलगित बल्तिस्तान मथाहीं ख़ैबर पख्तूनख्वा ऐं आज़ाद कश्मीर में इम्कानी सख़्त सीउ पवण जो अलर्ट जारी करे छॾियो आहे। मौसमियात खाते मूजिबि मग़रिबी हवाउनि जो सिलसिलो सुभाणे खां मथाहें इलाइक़े में पहुचंदो, जंहिं खां पोइ 20 जनवरी खां इन सिलसिले जी शिदत में इज़ाफ़ो थींदो। मग़रिबी हवाउनि जो इहो सिलसिलो 21 जनवरी खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पंहिंजी वकड़ में आणे छॾींदो। सुभाणे खां 19 जनवरी जे दौरान गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जी मथाहें इलाइक़नि में भी बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ईंदड़ हफ़्ते खां वक़्फ़े सां बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे, जंहिं जे हवाले सां NDMA जे नेशनल इमरजेंसीज़ ऑपरेशन सेंटर गिलगित बल्तिस्तान मथाहीं ख़ैबर पख्तूनख्वा ऐं आज़ाद कश्मीर में इम्कानी सख़्त सीउ पवण जो अलर्ट जारी करे छॾियो आहे। मौसमियात खाते मूजिबि मग़रिबी हवाउनि जो सिलसिलो सुभाणे खां मथाहें इलाइक़े में पहुचंदो, जंहिं खां पोइ 20 जनवरी खां इन सिलसिले जी शिदत में इज़ाफ़ो थींदो। मग़रिबी हवाउनि जो इहो सिलसिलो 21 जनवरी खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पंहिंजी वकड़ में आणे छॾींदो। सुभाणे खां 19 जनवरी जे दौरान गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जी मथाहें इलाइक़नि में भी बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे।